अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ग्लोबल राउंड अप सां गॾु मां तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, मजमूई तौर ते हलंदड़ हफ़्ते में जेके बि आलमी सियासी इक़्तिसादी तब्दीलियूं साम्हूं आयूं उनखे अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। अॼोके प्रोग्राम में जेके मौज़ू शामिल हूंदा उन में सभ खां पहिरीं शुरूआत कंदासीं अमरीका में सदारती उम्मीदवारनि जी नामज़दगी खां पोइ ॿिन्ही पार्टियुनि जूं चूंड सरगर्मियूं हिन वक़्तु कीअं हली रहियूं आहिनि उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। प्रोग्राम में ॿियो मौज़ू हूंदो अमरीकी सदर बराक ओबामा नेशनल सिक्योरिटी बाबति पेंटागन में इजलास जी सदारत कई आहे। इजलास में कहिड़नि मामलनि ते गौर वीचार कयो वियो ऐं कहिड़ी स्ट्रेटजी अख़्तियार कई वई आहे, मुख़्तलिफ़ हवालनि सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। प्रोग्राम में टियों मौज़ू हूंदो अमरीका पारां चीन, रूस ऐं ख़िते जे ॿियनि कुझु मुल्कनि खे मुस्तक़बिल में अमरीका लाइ ख़तरो करार ॾिनो वियो आहे। इन हवाले सां हिकु रिपोर्ट शाया कई वई आहे। रिपोर्ट में छा मंज़र-ए-आम ते आयो आहे उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं प्रोग्राम जे आख़िर में मौज़ू हूंदो ईरान में 20 माण्हुनि खे फाही ते लटकायो वियो आहे, इन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं अमेरिका में सदारती उम्मीदवारनि जी नामज़दगी खां पोइ रिपब्लिकन पार्टी जे उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप ऐं डेमोक्रेटिक उम्मीदवार हिलरी क्लिंटन पारां चूंड सरगर्मियूं हिन वक़्तु उरूज ते आहिनि। मजमूई तौर ते नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में असां डिस्कस कंदासीं त डोनाल्ड ट्रंप सदारती उम्मीदवार जी नामज़दगी हासिल थियण खां पोइ उन जी जेका चूंड मुहिम आहे उहा काफ़ी तकरारी रही आहे। संदसि चूंड मुहिम में ख़ुदि उन जी पार्टी जा ई जेके अॻवान आहिनि उहे मथसि तनक़ीद करे रहिया आहिनि। गॾोगॾु मजमूई तौर ते रिपब्लिकन्स पारां इहे ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि त डोनाल्ड ट्रंप जेकॾहिं अमरीका जो सदर नामज़द थिए थो ऐं उहो चूंडूं खटे करे कामयाबु थिए थो त उन सूरत-हाल में जेका हिकिड़ी मजमूई तौर ते सिक्योरिटी जी जेका सूरत-हाल आहे या अमरीका खे इक़्तिसादी मुआशी ऐं काफ़ी रुखनि खां हिकिड़ो ख़तरो लाहक थी वेंदो। इन करे कुझु रिपब्लिकन्स पारां हिलरी खे वोट ॾियण जो बि ऐलान कयो वियो आहे। नाज़रीन, जीअं त डोनाल्ड ट्रंप पारां जेका सदारती मुहिम हिन वक़्तु उते हलंदड़ आहे उन हवाले सां जेके तक़रीरूं या जेके स्पीचिस हू पंहिंजे उन में करे पियो उन हवाले सां काफ़ी ख़दशा साम्हूं अची रहिया आहिनि। मजमूई तौर ते छा सूरत-हाल आहे ॾिसंदासीं हिन रिपोर्ट जे ज़रिए। रिपब्लिकन पारां सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप जी सदारती मुहिम तकरारनि जे वर चढ़ियल आहे। रिपब्लिकन पार्टी जे सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप खे जिते पंहिंजी पार्टी जा मेंबर तनक़ीद जो निशानो बणाए रहिया आहिनि उते डेमोक्रेटिक पार्टी जी सदारती उम्मीदवार हिलरी पंहिंजी चूंड सरगर्मियुनि में संदसि बयाननि ते तनक़ीद जा तीर वसाया। रिपब्लिकन पारां अमरीकी सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप जे हवाले सां पार्टी में नवां इख़्तिलाफ़ मंज़र-आम ते अची रहिया आहिनि। रिपब्लिकन पार्टी जे डोनर डेमोक्रेटिक पार्टी जी सदारती उम्मीदवार हिलरी क्लिंटन जी हिमायत कंदे चयो त हू हिलरी जी हिमायत करे थो। संदसि चवणो त डोनाल्ड ट्रंप जे जज़्बाती ख़िताब क़ौम खे नुक़सानु पहुचायो आहे। रिपब्लिकन पार्टी जे सीनियर मेंबर जॉन हॉपर जो चवणु हो त संदसि ख़्याल में डोनाल्ड ट्रंप ज़हनी तौर ते ग़ैर मुतवाज़िन आहे। रिपब्लिकन जे डोनर मैग विटमैन जो चवणु हो त ट्रंप असांजी ख़ुशहाली ऐं नेशनल सिक्योरिटी खे ख़तरे में विझी छॾियो आहे। अमरीकी रिपब्लिकन पार्टी जी हिमायत में ठाहियल तंज़ीम रिपब्लिकन ओवरसीज़ वर्ल्ड वाइड जे नायब सदर डॉक्टर हॉपर जो चवणु हो त हू डोनाल्ड ट्रंप जे रवैये सबबि तमामु फ़िक्रमंद आहे। संदसि चवणु हो त खेसि लॻे थो त ट्रंप में को अहिड़ो अंसर आहे जेको ज़हनी तौर ते ठीकु नाहे ऐं खेसि इहो चवंदे ख़राबु लॻी रहियो आहे छो त हू पिणु रिपब्लिकन आहे। रिपब्लिकन पार्टी जे दर्जने सीनियर सियासतदान पहिरीं चई चुका आहिनि त हू डोनाल्ड खे वोट न ॾींदा। Well, you can, maybe they'll find an antidote to poisoning. It's hard to once you're shot to get over it. The bottom line is that I believe Donald Trump would be an absolute, utter disaster for the Republican Party, destroy conservatism as we know it. We would get wiped out, and it would take generations to overcome a Trump candidacy. Ronald Reagan had a three-legged stool of conservatism: fiscal, social, and strong national security. Donald has a four-legged stool because he's the Donald. It's got to be bigger. Economic populism, xenophobia, race baiting, and religious bigotry are the stool that he has formed. That is his campaign. That is not conservatism. Ted Cruz, in my view, is a real Republican who I often disagree with. I'm supporting Ted because I think he's the best alternative to Donald Trump. John Kasich is the most electable Republican. I don't think he has a chance to win at the convention because it's an outsider year. And John Kasich is an insider, and most of the delegates are looking for an outsider. जिनमें पार्टी पारां 2012 में नामज़द थियल मिट रोमनी ऐं फ्लोरिडा जे अॻूणे गवर्नर जेब बुश पिणु शामिल आहिनि। जीअं त न्यूयॉर्क जे तर्जुमान रिचर्ड हाना रिपब्लिकन पार्टी मां कांग्रेस जो उहो पहिरियों मेंबर आहे जंहिं बाज़ाब्ता हिलरी खे वोट ॾियण जो ऐलान कयो आहे।
जॾहिं त उन खां अॻु फ्लोरिडा जे अॻूणे गवर्नर जेब बुश जे आला मुशीर जो चवणु हो त सदारती डोड़ में डोनाल्ड ट्रंप जी नामज़दगी खेनि पार्टी छॾण ते मजबूर करे छॾियो आहे। डोनाल्ड ट्रंप ख़िलाफ़ केतिरनि ई रिपब्लिकन्स हेलरी खे वोट ॾियण बदिरां कंहिं टे उम्मीदवार खे वोट ॾियण जो ऐलान कयो आहे। तंहिं खां सवाइ रिपब्लिकन्स में अॻूणे सदर बुश, एवान जे स्पीकर न्यूट गिंगरिच, ट्रंप जे अॻूणे हरीफ टेड क्रूज़ ऐं जॉन कैसट अॻुवाट थी ट्रंप जी हिमायत न करण जो ऐलान करे चुका आहिनि। इन्हनि समूरनि तकरारनि ऐं तज़ाद बावजूदि डोनाल्ड ट्रंप परवाह करण खां सवाइ पंहिंजी सदारती मुहिम में सरगर्म आहे ऐं मुहिम दौरान हुन अॻ जी भेट में वधीक हिसो वठंदे हेलरी खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो। ॿिए पासे हेलरी पंहिंजी सदारती मुहिम जे सिलसिले में मुख़्तलिफ़ रियासतुनि जा दौरा करे रही आहे। हिक ताज़ी रिपोर्ट मूजिबि हेलरी पंहिंजे मुख़ालिफ़ डोनाल्ड ट्रंप खां घणो अॻिते नज़र अची रही आहे। हेलरी लॻभॻि 10% ट्रंप खां अॻिते आहे, जेका शिराह जून में रुगो 6% हुई। नाज़रीन, रिपोर्ट तव्हां ॾिठी। मजमूई तौर ते डोनाल्ड ट्रंप जी जेका सदारती मुहिम आहे उहा काफ़ी तकरारी रही आहे। ॾिसजे त 8 नवंबर ताईं जेके मरहला अचनि था या जेके रियासतुनि में जेका मुहिम हलाइण लाइ उम्मीदवार उते वञनि था, उते डोनाल्ड खे केतिरी पज़ीराई मिले थी ऐं ईंदड़ वक़्त में इहा शइ बि साम्हूं थी वेंदी त रिपब्लिकन्स जे कुझु अॻवाननि पारां इहा डिमांड बि साम्हूं आई आहे त सदारती उम्मीदवार जी नामज़दगी खे रद्द कयो वञे ऐं डोनाल्ड ट्रंप जी जॻह ते कंहिं ॿिए रिपब्लिकन खे उम्मीदवार नामज़द कयो वञे। पर इहा जेका डिमांड आहे इहा त यकीनन नामुमकिन डिमांड आहे, पर इहा सूरतहाल वाक़ई तौर ते साम्हूं अची रही आहे त डोनाल्ड ट्रंप जे सदारती उम्मीदवार नामज़द थियण खां पोइ रिपब्लिकन्स में ॾार पइजी रहिया आहिनि ऐं इहो बि ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त मुस्तक़बिल में रिपब्लिकन पार्टी जा धड़ाप थी सघनि था ऐं इन हिकिड़ी पार्टी मां ॿियूं पार्टियूं जनम वठी सघनि थियूं। ॾिसजे त ईंदड़ वक़्त में मजमूई तौर ते जेको डोनाल्ड ट्रंप जी सदारती मुहिम आहे उहा किथे दंग करे थी। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अमरीका पारां पेंटागन में इजलास जी सदारत कंदे बराक ओबामा जिन ॻाल्हियुनि ते ख़दशा ज़ाहिर कया आहिनि, गॾोगॾु दाइश जे हवाले सां मजमूई तौर ते दुनिया जेका दाइश उन में वधीक मज़बूत नज़र अचे पई, उन हवाले सां इजलास में हिकमत अमली जोड़ी वई। गॾोगॾु मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेका मौजूदा सूरतहाल आहे उन में दाइश ख़िलाफ़ जेका जंग हलंदड़ आहे उनखे वधीक पुरज़म तरीक़े सां अॻिते वधाइण जे हवाले सां बि ऐलान कयो वियो। मजमूई तौर ते दाइश हिन वक़्तु मुख़्तलिफ़ मुल्कनि में कीअं पंहिंजा पेर ॼमाइण में जेका आहे असांखे मज़बूत नज़र अचे पई, उन हवाले सां बि इजलास में हिकमत अमली जोड़ी वई। पर नाज़रीन, हिते इहा ॻाल्हि बि यकीनन अहम आहे त जेके हेलरी क्लिंटन जूं ईमेल साम्हूं आयूं विकीलीक्स पारां जेके इंकशाफ कया विया, यकीनी तौर ते इन सूरतहाल में हेलरी जो जेको सियासी करियर आहे उनखे नुक़सान जे हवाले सां ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं। पर नाज़रीन, जी दाइश जे किरदार जी ॻाल्हि कयूं था त दाइश हिकिड़ो आलमी ख़तरो हिन वक़्तु नज़र अचे पियो ऐं उन हवाले सां मुख़्तलिफ़ मुल्कनि पारां जेका हिकिड़ी जटादार पॉलिसी ज़ाहिर कई वई आहे, उन हवाले सां अञा काफ़ी लो पूल्स आहिनि ऐं उन स्ट्रेटेजी में अञा वधीक सोच वीचार जी ज़रूरत आहे ऐं बुनियादी जेके किरदार आहिनि या जेके बुनियादी मसइला आहिनि दाइश जहिड़ी तंज़ीमुनि खे ख़तमु करण लाइ, उन्हनि खे जेसीं ताईं अमल में न आंदो वेंदो तेसीं ताईं इन क़िस्म जूं तंज़ीमूं ईंदड़ वक़्त में असांखे वधीक सरगर्म नज़र ईंदियूं। अमरीकी सदर बराक ओबामा नेशनल सिक्योरिटी बाबति पेंटागन में इजलास जी सदारत कंदे ख़िताब कयो त इराक ऐं शाम में दाइश ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। संदसि चवणो त शाम में दाइश जे केतिरनि ई ठिकाणनि खे तबाह कयो वियो आहे, जॾहिं त इराक में दाइश जो ख़ात्मो थी रहियो आहे। अमरीकी सदर पेंटागन में नेशनल सिक्योरिटी बाबति इजलास में चयो त रूस शाम में अमन क़ाइम करण में नाकाम रहियो आहे ऐं हू दाइश ख़िलाफ़ रूस सां गॾिजी कमु करण लाइ तयार आहिनि। संदसि चवणो त दाइश जे ख़ात्मे लाइ गॾियल कोशिशुनि खां सवाइ कामयाबी मुमकिन आहे। संदसि चवणो हो त इराक, शाम समेत अफ़गानिस्तान में पिणु दाइश ख़िलाफ़ जंग जारी आहे ऐं अफ़गानिस्तान मां पिणु दहशतगर्द जो ख़ात्मो कयो वेंदो। संदसि चवणो त दाइश ख़िलाफ़ जंग ॾुखी आहे, पर खेनि कामयाबियूं मिली रहियूं आहिनि ऐं उन ख़िलाफ़ जंग लाइ अमरीकी फ़ौज शाम में मुक़ररु कई वई आहे। अमरीकी सदर जो चवणो त दाइश जे फंड्स खे ख़तमु करण लाइ कमु जारी आहे, जॾहिं त इराक़ी फ़ौजनि दाइश ख़िलाफ़ पेशकदमी करे रही आहे। अमरीकी सदर जो चवणो त इराक में दाइश अधु हिसो विञाए चुकी आहे ऐं वधीक इलाइक़नि तां कंट्रोल विञाए रही आहे। गॾोगॾु दाइश जे माली वसीलनि खे पिणु नुक़सानु पहुची रहियो आहे। संदसि चवणो त दाइश जे तेल जी स्मगलिंग सां हासिल थींदड़ आमदनी में पिणु लखें डॉलर जी घटिताई थी रही आहे। संदसि चवणो त दाइश खे लिबिया में पिणु शिकस्त थी रही आहे ऐं दाइश पंहिंजे जंगजुअनि जी पघार में घटिताई करे रही आहे ऐं संदन अॻवान पैसा चोरी कंदे पकड़िजी रहिया आहिनि। संदसि चवणो हो त जेतोणीकि उन तंज़ीम जो असुलु चेहरो
हाणे साम्हूं अची चुको आहे। Council on the campaign to destroy ISIL. I want to thank Secretary Carter and Chairman Dunford, who just returned from meetings with our coalition partners in the Middle East, for hosting us and for their continued leadership of our men and women in uniform. I last updated the American people on our campaign in June, shortly after the horrifying attack in Orlando. In the weeks since, we've continued to be relentless in our fight against ISIL. And on the ground in Syria and Iraq, ISIL continues to lose territory. Tragically, however, we have also seen that ISIL still has the ability to direct and inspire attacks. So we've seen terrible bombings in Iraq and in Jordan, in Lebanon, Saudi Arabia, Yemen, and Afghanistan, attacks on an Istanbul airport, a restaurant in Bangladesh, Bastille Day celebrations at a church in France, and a music festival in Germany. In fact, the decline of ISIL in Syria and Iraq appears to be causing it to shift to tactics that we've seen before, an even greater emphasis on encouraging high-profile terrorist attacks, including in the United States. As always, our military, diplomatic, intelligence, homeland security, and law enforcement professionals are working around the clock with other countries and with communities here at home to share information and prevent such attacks. And over the years, they've prevented many. But as we've seen, it is still very difficult to detect and prevent lone actors or small cells of terrorists who are determined to kill the innocent and are willing to die. And that's why, as we discussed today, we're going to keep going after ISIL aggressively across every front of this campaign. Our air campaign continues to hammer ISIL targets. More than 14,000 strikes so far, more than 100,000 sorties, including those hitting the ISIL core in Raqqa and in Mosul. And in stark contrast to ISIL, which uses civilians as human shields, America's armed forces will continue to do everything in our power to avoid civilian casualties. With our extraordinary technology, we're conducting the most precise air campaign in history. After all, it is the innocent civilians of Syria and Iraq who are suffering the most and who need to be saved from ISIL's terror. And so when there are allegations of civilian casualties, we take them very seriously. We work to find the facts, to be transparent, and to hold ourselves accountable for doing better in the future. We continue to take out senior ISIL leaders and commanders. This includes ISIL's Deputy Minister of War, Bassem Muhammad al-Bajari, the top commander in Mosul, Atim Talib al-Hamdani, and in yet another significant loss for ISIL, its Minister of War, Umar al-Shishani. जॾहिं त ॿिए पासे सॼी दुनिया जी अहम शख़्सियतुनि जा ॻुझा दस्तावेज़ मंज़िराम ते आणींदड़ विकीलीक्स जे बानी जूलियन असांज जो चवणु हो त अमरीकी सदारती उम्मीदवार हिलरी क्लिंटन जे ईमेल्स मां वाज़े साबित थिए थो त उन्हनि शाम में दाइश ऐं अलक़ाइदा खे हथियार फ़राहम कया। विकीलीक्स जे बानी जूलियन असांज पंहिंजे इंटरव्यू में चयो त अॻूणी परॾी वज़ीर जूं 1700 अहिड़ियूं ईमेल्स मौजूदु आहिनि जिन मां वाज़े तौर ते साबित थिए थो त अमरीकी सदारती उम्मीदवार दाइश ऐं अलक़ाइदा खे वॾी तादाद में हथियार फ़राहम कया। सदस्य चवणो त अमरीकी सदर बराक ओबामा जे ॿिए सदारती दौर में हिलरी क्लिंटन लीबिया जे अॻूणे सरबराह मुअम्मर कज़ाफ़ी जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण लाइ कतर खे अमरीकी साख़्त जा हथियार फ़राहम कया, जॾहिं त अहिड़े क़िस्म जो असलो शाम में बशारुल असद जी हुकूमत केराइण लाइ बि अलक़ाइदा ऐं दाइश खे फ़राहम कयो वियो। सदस्य चवणो हो त हिलरी शामी हुकूमत जी तब्दीली लाइ नाम निहाद फ्रेंड्स ऑफ सीरिया खे मुनज़िम करण में अहम किरदार अदा कयो। ॿिए पासे हिलरी वाज़े तौर ते चई चुकी आहे त 2013 जी शुरूआत में लिबिया जे हथियारनि बाबति केस का बि ॼाण न हुई। वाज़े रहे त विकीलीक्स हलंदड़ साल मार्च में हिलरी क्लिंटन जे बतौर परॾेही वज़ीर 3000 ईमेल्स शाया कयूं हुयूं। 50,000 खां वधीक सफ़नि ते ॿधल उहे ईमेल्स जून 2010 खां अगस्त 2014 जे विच में मोकिलियूं या वसूल कयूं वयूं, जिन मां 7500 दस्तावेज़ हिलरी क्लिंटन पारां मोकिलिया विया हुआ। नाज़रीन, प्रोग्राम में वधीक रिपोर्ट्स भी शामिल कंदासीं ऐं मजमूई तौर ते आलमी मंज़रनामे में जेके तब्दीलियूं साम्हूं अचनि पियूं
उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर हिते वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ अची करे तव्हांखे ॿुधाईंदासीं त ईरान में 20 माण्हुनि खे फाही जी सज़ा ते अमल कयो वियो आहे ऐं मजमूई तौर ते दुनिया में अहिड़ा कहिड़ा मुल्क आहिनि जेके फाही जी सज़ा ते अमल दरामद खे तेज़ करे रहिया आहिनि। उन हवाले सां इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि पारां कुझु ख़दशात ज़ाहिर कया विया आहिनि। इन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं पर हिन मुख़्तसिर साही खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में तव्हांखे हिकु भेरो ॿीहर भली कार चवंदासीं। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अमरीका पारां चीन, रूस ऐं ख़िते जे ॿियनि मुल्कनि खे मुस्तक़बिल में ख़तरो करार ॾिनो वियो आहे। नाज़रीन, प्रोग्राम में तव्हांखे ॿुधायूं पिया त अमरीका पारां रूस, चीन, पाकिस्तान, उत्तर कोरिया जे हवाले सां जेके कुझु ख़दशा साम्हूं आया आहिनि। पेंटागन जी डिफेंस टेक्निकल इंफॉर्मेशन सेंटर पारां हिकु रिपोर्ट जारी कई वई आहे जंहिंमें ॼाणायो वियो आहे त 2035 ताईं दुनिया में आलमी सतह ते जेके आहिनि उहे तब्दीलियूं साम्हूं ईंदियूं। उहे पोइ सियासी बि थी सघनि थियूं, उहे इलाक़ाई ऐं समाजी तब्दीलियूं बि थी सघनि थियूं। इन हवाले सां डिफेंस टेक्निकल इंफॉर्मेशन सेंटर पारां जेका रिपोर्ट जारी कई वई आहे उनमें ॼाणायो वियो आहे त मुस्तक़बिल में रूस, चीन समेत कुझु ॿिया मुल्क अमेरिका लाइ ख़तरो करार थी सघनि था। इन हवाले सां इन रिपोर्ट में इहे ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि त मुस्तक़बिल में चीन ऐं रूस ख़िते जूं सभ खां वधीक ताक़तवर रियासतूं तौरु उभरंदियूं ऐं इन हवाले सां अमरीका जी जेका हिन वक़्तु पोज़ीशन आहे उहा ताक़तवर त आहे, पर 2035 में अमरीका जी पोज़ीशन कीअं रहंदी ऐं इन रिपोर्ट में छा ॼाणायो वियो आहे ॾिसंदासीं हिन रिपोर्ट में। अमरीका पारां चीन, रूस ऐं पाकिस्तान खे मुस्तक़बिल में ख़तरो करार ॾिनो वियो। अमरीकी बचाव वारी वज़ारत ख़बरदार कयो त ईंदड़ 20 सालनि में रूस, चीन, पाकिस्तान ऐं उत्तर कोरिया जो नओं इतिहाद ठही सघे थो ऐं उन मां अमरीका जे मुस्तक़बिल खे ख़तरो थी सघे थो। पेंटागन जे डिफेंस टेक्निकल इंफॉर्मेशन सेंटर पारां जारी कयल रिपोर्ट में चयो वियो त ईंदड़ 20 सालनि दौरान अमरीका आलमी सतह ते ताक़तवर तरीन मुल्क बरक़रार रहंदो, पर आलमी मंज़रनामे में ॿिनि ॾहाकनि खां पोइ मजमूई तौर ते कुझु नवां किरदार बि साम्हूं अची सघनि था। जॉइंट फोर्स एंड डिसऑर्डर्ड वर्ल्ड नाले रिपोर्ट में मौजूदा 2035 दौरान थींदड़ मुआशी ऐं सियासी तब्दीलियुनि जे रुझान ऐं उन ते अमरीकी बालादस्ती जे असरनि जो जाइज़ो वरितो वियो। रिपोर्ट में रूस, चीन खे तब्दील थियल मज़बूत रियासतूं करार ॾिनो वियो। गॾोगॾु उन ॻाल्हि ते पिणु गौर कयो वियो त मुस्तक़बिल में रूस ऐं चीन मौजूदा आलमी निज़ाम जी तब्दीली लाइ नंढा पर अस्करी तौर ते मुतहरिक मुल्कनि जो इतिहाद ठाहे उन्हनि खे पंहिंजो हिसेदार ठाहिण में कामयाब थी सघनि था। रिपोर्ट में उन ॻाल्हि जी पिणु निशानदही कई वई त थी सघे थो त चीन ओलह ऐं ॾखण बहरिया चीन जे केतिरनि ई ॿेटनि ते पंहिंजी गिरफ़्त मज़बूत करण लाइ वधीक मज़बूत, जटादार ऐं मुतहरिक हिकमत अमली अख़्तियार करे सघे थो। रूस बाबति रिपोर्ट में ख़दशा ज़ाहिर कया विया त रूस ओलह यूरोप ऐं एशिया में पाण खे मज़बूत सिक्योरिटी पार्टनर पेश करे पंहिंजे असर रसूख़ खे वसी करण जी पिणु कोशिश करे सघे थो। रिपोर्ट में ॼाणायो वियो त चीन ख़िते में क़ाइम इतिहाद खे कमज़ोर करण जी कोशिश करे सघे थो ऐं पाड़ेसरी मुल्कनि खे पंहिंजी बरतरी तस्लीम करण ते मजबूर करे सघे थो। रिपोर्ट में इहो पिणु ॼाणायो वियो त हिंदुस्तान ऐं ईरान पिणु ख़िते में पंहिंजी सियासी तोड़े इलाक़ाई पोज़ीशन मुस्तक़िम करण ऐं नवां इतिहादी ठाहिण जी कोशिश में रुधल आहिनि। अमरीका मुस्तक़बिल बाबति इजलास में कुझु ख़दशा ज़ाहिर कया। रिपोर्ट ज़रिए इहो ॼाणण जी कोशिश करे सघिजे थी त अमरीका आलमी ताक़त जो तवाज़ुन बरक़रार रखण लाइ मज़बूत हिकमत अमली तहत अॻिते वधणु चाहे थो। गॾोगॾु हिते इहा ॻाल्हि बि यादि रखणु घुर्जे त अमरीका हिन वक़्तु केतिरनि ई मसइलनि जे वर चढ़ियल आहे। गॾोगॾु शाम, इराक, ईरान ऐं अफ़गानिस्तान समेत ख़िते जे ॿियनि मुल्कनि बाबति पॉलिसियुनि में नाकामियुनि खां पोइ अमरीका जे रवैये में तब्दीली अणंतर आहे। इन सूरतहाल में जिते अमरीका गुज़िरियल केतिरे वक़्त खां शाम, इराक तोड़े अफ़गानिस्तान में जंगी सूरतहाल में पंहिंजी अस्करी ताक़त ज़रिए मुंहुं ॾेई रहियो आहे, पर उते दाइश समेत ॿियनि शिदत पसंद तंज़ीमुनि ख़िलाफ़ को मज़बूत प्लान या ज़मीनी सूरतहाल खे ॾिसिजे त का वाज़े कामयाबी नज़र नथी अचे। गॾोगॾु ईंदड़ वक़्त में अमरीका खे पंहिंजी परॾेही पॉलिसी समेत मुल्क अंदरि नस्ली विगोड़नि समेत समाजी बुरायुनि लाइ बि को मज़बूत ऐं जटादार लाहे अमल जोड़ो पवंदो। नाज़रीन, अमेरिका पारां जेके ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि कुझु मुल्कनि जे हवाले सां, त इहा ॻाल्हि हिते यकीनन सोचण जी आहे त अमरीका पारां जेके मुसलसल कुझु वक़्त खां शाम, इराक ऐं अफ़गानिस्तान में जेको जंग जो हिकिड़ो सिलसिलो हलंदड़ आहे उन हवाले सां अमुन त उन्हनि मुल्कनि में क़ाइमु न थी सघियो आहे।
पर हिन सूरतयाल में जॾहिं रिपोर्ट ज़ाहिर कई वई आहे उन में इहे ख़दशा ॾेखारिया विया आहिनि त 2035 ताईं अमेरिका जी जेका पोज़ीशन आहे उहा एतिरी मज़बूत ऐं ताक़तवर न रहंदी जेतिरी उनखे हुजणु घुरिजे। इन हवाले सां यकीनन अमेरिका जेको आहे उनजे अंदरि बि काफ़ी अहिड़ा मुआशी सियासी समाजी मसइला हिन वक़्तु उते माण्हू फेस कनि पिया। गॾोगॾु अमेरिका पारां जेका हिकमत अमली तयारु कई वई आहे त जीअं अमेरिका खे वधीक मुनज़िम ऐं तरक़ी याफ़्ता बणाए सघिजे। इन हवाले सां यकीनी तौर ते अमेरिका खे परॾेही पॉलिसी ते बि नज़र रखणी पवंदी। गॾोगॾु उनखे जेको रिविज़िट करण जी बि ज़रूरत आहे। गॾोगॾु अमेरिका जे अंदरि जेके समाजी सियासी या जेके नस्ली विगोड़ जी हिकिड़ी लहर असांखे नज़र अचे पई उन हवाले सां बि अमेरिका खे कदम खणण जी ज़रूरत आहे। इन सूरतयाल में अमेरिका जेका हिन वक़्तु हिन रिपोर्ट जे पस मंज़र में जेके ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि यकीनन अमेरिका खे इन हवाले सां अॻु भराई करण जी ज़रूरत आहे ऐं जटादार मुस्बत तरीक़े सां पंहिंजे किरदार खे निभाइण जी ज़रूरत आहे। ऐं नाज़रीन हाणे प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं ईरान जी सरकारी मीडिया मुताबिक़ मुल्क में थींदड़ हथियारबंदनि जे हमले में मुलविस घटि में घटि 20 माण्हुनि खे फाही ते लटकायो वियो आहे। नाज़रीन इन खां अॻु जीअं असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स अहिड़ियूं शाया करे चुका आहियूं जंहिंमें इहा शइ ज़ाहिर कई वई आहे त मजमूई तौर ते दुनिया जा अहिड़ा कहिड़ा मुल्क आहिनि जेके फाही जी सज़ा ते अमल दरामद लाइ वधीक सरगर्म नज़र अचनि था। इन हवाले सां इंसानी हक़नि जी आलमी तंज़ीम एमनेस्टी इंटरनेशनल मुताबिक़ ईरान में गुज़िरियल साल घटि में घटि 977 माण्हुनि खे फाही ते लटकायो वियो जॾहिं त ईरान में इंसानी हक़ लाइ कमु कंदड़ ग्रुपनि हुकूमत ते इन हवाले सां तनक़ीद कई आहे। इन्हनि तंज़ीमुनि जो छा चवणु आहे ॼाणींदासीं हिन रिपोर्ट जे ज़रिए। ईरान जी सरकारी मीडिया मुताबिक़ मुल्क में थींदड़ हथियारबंदनि जे हमले में मुलविस घटि में घटि 20 माण्हुनि खे फाही ते लटकायो वियो। सरकारी मीडिया मुताबिक़ 20 माण्हुनि खे फाही ॾिनी वई। हिक ई ॾींहं में 20 माण्हुनि खे फाही ॾिनी वई जंहिं ते 2009 खां 2011 दौरान औरतुनि ऐं ॿारनि खे मारण जो ॾोह साबित थियो हो। इंसानी हक़नि जी आलमी तंज़ीम एमनेस्टी इंटरनेशनल मुताबिक़ ईरान में गुज़िरियल साल घटि में घटि 977 माण्हुनि खे फाही ते लटकायो वियो। ईरान में इंसानी हक़नि लाइ कमु कंदड़ ग्रुपनि हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो त जिन माण्हुनि खे मौत जी सज़ा ॾिनी वई तिन खे पंहिंजे दिफ़ा में केस विढ़ण जो हक़ हासिल न हो। ईरान जी सूरतयाल ते नज़र रखंदड़ अमरीकी ग्रुप इंटरनेशनल कंपेनियन फॉर ह्यूमन राइट्स जो चवणु हो त कैदियुनि खे पंहिंजे हक़ मुताबिक़ केसनि जी पैरवी करण खां रोकियो वियो ऐं उन्हनि मथां क़ाइमु कयल केसिस जबरी एतराफ़ ते ॿधल हुआ। अमरीकी ग्रुप मूजिबि जिन 20 माण्हुनि खे फाही चाढ़ियो वियो तिन खे आख़िरी वक़्त में पंहिंजनि अज़ीज़नि सां मुलाक़ात न कराई वई। इंसानी हक़नि जे आलमी इदारे एमनेस्टी इंटरनेशनल मुताबिक़ ईरान खां पोइ पाकिस्तान में 326, सऊदी अरब में 158 माण्हुनि खे फाही ॾिनी वई। ॿिए पासे अमरीका जी मुख़्तलिफ़ जेलुनि में क़ैद 214 कैदियुनि जी सज़ाउनि में घटिताई कई वई। अमरीकी सदर बराक ओबामा मुल्क जी मुख़्तलिफ़ जेलुनि में क़ैद 214 कैदियुनि जे सज़ा वारे अरसे में घटिताई जी मंज़ूरी ॾेई छॾी। अमरीकी अख़्तियारनि जो चवणो त 100 सालनि में कैदियुनि जी सज़ाउनि में घटिताई कंहिं बि सदर पारां इहो पहिरियों भेरो कई वई आहे। इन फ़ैसिले मां फ़ाइदो हासिल कंदड़नि में आम तौर ते मंशियात रखंदड़ या ख़रीदो फ़रोख़्त जे इल्ज़ाम तहत शामिल हुआ। अमरीकी अख़्तियारनि मुताबिक़ सदर बराक ओबामा बतौर सदर हिन महिल ताईं 562 माण्हुनि जी सज़ाउनि में घटिताई जो फ़ैसिलो करे चुको आहे। व्हाइट हाउस जे तर्जुमान उन फ़ैसिले खां पोइ ट्वीट कयो त अमरीका उहो मुल्क आहे जेको ॿियो मौक़ियो फ़राहम करे थो। अमरीकी सदर बराक ओबामा चयो त गुज़िरियल 9 सदरनि जेतिरनि माण्हुनि जी सज़ा माफ़ कई हुन उन खां वधीक माण्हुनि खे जीअण जो मौक़ियो ॾिनो आहे ऐं हू ईअं कंदो रहंदो। वाज़े रहे त सज़ाउनि में घटिताई कंदड़ कैदियुनि खे फौरी तौर ते आज़ादु न कयो वेंदो। कुझु कैदियुनि जूं सज़ाऊं मौजूदा कानून मुताबिक़ घटि कयूं वयूं आहिनि जॾहिं त ॿियनि खे पहिरीं नशे जे मर्ज़ मां छुटकारे जो इलाज मुकमल कराइणो पवंदो।
नाज़रीन, ईरान में 20 माण्हुनि जी फाही वारी सज़ा ते अमल दरामद खां पोइ एमनेस्टी इंटरनेशनल पारां या जेके इंसानी हक़नि जूं ॿियूं तंज़ीमूं आहिनि उहे काफ़ी मुतहरिक नज़र अचनि थियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त उतां जूं रियासतूं अहिड़नि क़ैदियुनि खे पंहिंजे जेके केसिस आहिनि उन्हनि खे विढ़ण लाइ या उन्हनि जी पैरवी करण लाइ उन्हनि खे उहो हक़ फराहम कयो वञे। गॾोगॾु रिपोर्ट में तव्हां इहा शइ बि ॾिठी त अमरीकी सदर बाराक ओबामा 214 क़ैदियुनि जी जेका सज़ा आहे उन में उनजे अरसे में घटिताई कई आहे, अहिड़ो ऐलान साम्हूं आयो आहे। यकीनन अमरीकी जेको सदर आहे उन हिकिड़ो तारीख़ी तसलसल में जेको क़दम खयो आहे उहो यकीनन साराह जोॻो आहे। गॾोगॾु मुख़्तलिफ़ हल्कनि पारां इन क़दम खे साराहियो बि वञे पियो। ऐं नाज़रीन, इन क़िस्म जूं जेके तंज़ीमूं आहिनि उहे यकीनन उन्हनि जा इहे ई ख़दशा आहिनि त उतां जूं रियासतूं अहिड़नि जेके क़ैदी आहिनि उन्हनि खे केसिस जी पैरवी करण लाइ उन्हनि खे इहो हक़ फराहम कयो वञे त जीअं ईंदड़ वक़्त में कंहिं सां बि नाइंसाफ़ी न थी सघे। ऐं नाज़रीन, इन्ही ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणे ते पहुचे थो। ईंदड़ हफ़्ते नवनि मौज़ूअनि सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान साइमा वाहब खे ॾींदा इजाज़त। अला वाही।